नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध ते हर तरफ़ खां हमला थी रहिया आहिनि। वफाक कराची ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो थियणु न ॾींदासीं। असां कंहिं बि सूबे ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कंदासीं। हैदराबाद प्रेस क्लब में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध ऐं सिंध जे अवाम खे हक़ न पिया ॾिना वञनि। वफ़ाक़ी हुकूमत जी नालाइकी ऐं नाअहली सबबि सूबनि खे फंड पूरा नथा मिलनि। वफ़ाक़ जी नाकामी ऐं नाअहली सबबि सूबनि जो ॾेवालो निकिरी रहियो आहे। हुन जो वधीक चवणु हो त मुल्क ख़तरनाक सूरतहाल मां पियो गुज़रे। कठपुतली हुकूमत जो ज़ुल्म जारी आहे। अवाम खां हक़ खसिया पिया वञनि। जमूरियत खे आमरियत ॾांहुं धिकियो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गैर जमूरी क़ुवतुनि गॾिजी असां सभिनी ते हमला करे रहियूं आहिनि। कठपुतली हुक्मराननि ऐं गैर जमूरी क़ुवतुनि आइन ते बि हमला कया। मुल्क में इज़हार जी आज़ादी ते पाबंदियूं लॻायूं पयूं वञनि। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध ते हर तरफ़ खां हमला थी रहिया आहिनि। वफ़ाक़ कराची ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो थियणु न ॾींदासीं। असां कंहिं बि सूबे ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कंदासीं। हैदराबाद प्रेस क्लब में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध ऐं सिंध जे अवाम खे हक़ न पिया ॾिना वञनि। वफ़ाक़ी हुकूमत जी नालाइकी ऐं नाअहली सबबि सूबनि खे फंड पूरा नथा मिलनि। वफ़ाक़ जी नाकामी ऐं नाअहली सबबि सूबनि जो ॾेवालो निकिरी रहियो आहे। हुन जो वधीक चवणु हो त मुल्क ख़तरनाक सूरतहाल मां पियो गुज़रे। कठपुतली हुकूमत जो ज़ुल्म जारी आहे। अवाम खां हक़ खसिया पिया वञनि। जमूरियत खे आमरियत ॾांहुं धिकियो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गैर जमूरी क़ुवतुनि गॾिजी असां सभिनी ते हमला करे रहियूं आहिनि। कठपुतली हुक्मराननि ऐं गैर जमूरी क़ुवतुनि आइन ते बि हमला कया। मुल्क में इज़हार जी आज़ादी ते पाबंदियूं लॻायूं पयूं वञनि।